मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जी सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर के रहवासी पोरियत मेहर खान वल्द मरूम हयात खान साहब की पंहिंजे पीरसन अमर ज़ीनत खातो ऐं हाजी अब्दुल्ला लाड़ गुलाम फरीद लाड़ सां गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जिते पोरियत मेहर खान साहब की चयो त मां ग़रीब मिसकिन ऐं पोरियत आहियां, सॼो ॾींहुं फार्सलिंग जो कमु कंदो आहियां ऐं मूं पंहिंजे जाइ विकिरो करे ॿिए हंधि प्लाट वठी हाणे जाइ ठारायूं पिया, जिते कुछ शरपसंद माण्हू अची मूं ते हमलो करे तशद्दुद जो निशानो बणायो। मुंहिंजो सामान पाणीअ वारो मोटर, सोलर प्लेट, बैटरी, 12 लाख रुपया रोक रक़म ऐं ॿियो सामान खणी विया आहिनि ऐं आवाज़ उथारण ते संगीन नतीजा भोगण ऐं औरत बीहारे कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त मूंखे पुलिस एहलकार गुलाम अब्बास सियाल, राहिब नाइच, कामरान नाइच ऐं ॿिया हिरासा करे रहिया आहिनि। मुंहिंजी अमड़ अखियुनि खां नाबीना जेका पिणु सख़्तु परेशान आहे, जंहिंखे पिणु धक हयां विया आहिनि। हाणे मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। हिन चयो त मूं मथां मज़कूरा माण्हू औरत जो इल्ज़ाम ॾियणु चाहिनि पिया, जंहिंजा वारस पीउ भाउ मूंखे वाक़िफ़ आहिनि। मां हिकु पोरियत शरीफ़ माण्हू आहियां, को बि नुक़सानु थियो उन जा ज़िम्मेवार मज़कूर माण्हू हूंदा। मां मेहर अली साहब की पियो ॻाल्हायां, जेका ही मां जॻह ठारायां पियो, होॾे मूं पंहिंजी जॻह खपई आहे। कुझु नामालूम माण्हू अहिड़ा आहिनि जेके माना राति मूं ते हथियार खणी आया आहिनि, मुंहिंजो हीउ नुक़सानु कयो अथनि। मुंहिंजो हीउ मोटर 50-60 हज़ार जो ख़र्च थियल हो, इहो भने टोड़े विया आहिनि। मूंखे था चवनि पैसा ॾे, न त असां तोखे मारींदासीं। जेके राति आया आहिनि, मुंहिंजा होॾे जॻह किराए जी आहे, उहे पैसा बि उतां खयां अथनि, पेतियुनि जा ताला भञी मुंहिंजी माउ खे धकया अथनि, मूंखे धकया अथनि। हाणे इहो आहे मुंहिंजो वॾो नुक़सानु कयो अथनि। कुझु जॻह ही मूं ठाराई आहे, कुझु ही जॻह रहियल आहे कमु जॻह जो। हाणे मूंखे मारण जी कोशिशि में आहिनि, राति हथियार खणी आया आहिनि, जेको हुननि मूंसां ज़ुल्म कयो आहे, मूंखे धकया अथनि, हथियार ॾेखारिया अथनि। टोर्चर करे थो, हिनखे बि टोर्चर करे थो, कंहिंसां ॻाल्हि करे थो मारींदासीं, असांखे फ़ोन करे धमकियूं ॾिनियूं अथनि। हाणे इहा सरकार खे अपील आहे त असांजी मदद करे। हू सुबुह बि असांखे धमकी ॾिनी अथई, मूंखे बि ॻाल्हियूं ॾिनी अथनि फ़ोन ते, कामरान ऐं राहब तोखे हिकिड़े ॾींहं में ॿिनि में मारींदासीं। तुंहिंजो पुटु बि, तोखे मुंहिंजो पुटु त मज़दूर आहे, ज़रूरु ॿाहिरि मज़दूरी करण में